बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, अॼु ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभ। नाज़रीन, सिंध शुरूअ खां ई अज़ल खां ई पनाहगीरनि खे जेको आहे पनाह ॾिनी आहे ऐं हर कंहिंखे पंहिंजे भाकुर में भरियो आहे, उनजी आजियां कई आहे। पर वक़्तु अचण ते उहे पनाहगीर उन धरती माउ जी जेको आहे सीने खे, जंहिं सीने खां उनखे सिंध लाथो आहे, उन सीने खे ॾंगिनि था। इहो सिलसिलो नओं न आहे, इहो पुराणो आहे ऐं हाणे सूरत हाल इहा बीठी आहे जो उन धरती माउ जे सीने खे ॾंगे ॾंगे हुनखे चूर करे छॾियो आहे। सिंध जा माण्हू हिन वक़्तु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दाहूं कनि था त धारे आबादगारी मंज़ूर न आहे, धारियुनि खे निकाली ॾिनी वञे, पनाहगीरनि खे निकाली ॾिनी वञे, जेके हिन धरतीअ खे नांग वांगुरु ॾंगे रहिया आहिनि। सो हिन वक़्तु ॿीहर सिंध हुकूमत अवामी प्रेशर खां पोइ पनाहगीरनि खे जेको आहे कढण जो सिलसिलो शुरू कयो आहे। ताज़ो कराची में जेको आहे अफ़गान बस्तीअ मां जेको आहे घर ड्राहे पनाहगीरनि खे वापसि कयो पियो वञे, अफ़गान पनाहगीर उन्हनि खे मोकिलियो पियो वञे, पर सिर्फ़ु कराची मां कढियो पियो वञे। उहे पनाहगीर सिंध जे ॿियनि शहरनि में, दादूअ में, नौशर फिरोज़ में, ॿियनि ज़िलनि में पंहिंजी बस्तियूं वापसि छॾे वेही रहिया आहिनि। न रुॻो इहो, पर गुज़िरियल कुझु साल अॻु जेको आहे हुकूमत पाण ई रिपोर्ट ॾिनी त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कराचीअ में 40 लख खां वधीक गैर क़ानूनी परॾेही माण्हू हिते मौजूदु आहिनि, सिर्फ़ु कराचीअ में, जेके दहशतगर्दी ऐं मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस आहिनि। सिर्फ़ु कराचीअ में 40 लख आहिनि त ॿी सिंध में केतिरा माण्हू हूंदा। ऐं गॾोगॾु इहा बि ॻाल्हि साम्हूं आई आहे त इहे जेके परॾेही आहिनि उन्हनि सिंध जे वाधार कई आहे, सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा कया आहिनि, सिंध जे वसीलनि खे खपायो आहे, सिंध जे माण्हुनि खे मारियो आहे, ऐं जेके ख़बरूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हांजे साम्हूं हूंदियूं आहिनि। पाण हिन समूरे मामले ते डिस्कस कंदासीं त हिन वक़्तु जेको सिंध हुकूमत ऑपरेशन शुरू कयो आहे उहो केसि ताईं हलंदो, आया सिर्फ़ु इहो फ़ोटो सेशन आहे या हिनजो मुस्तक़िल हल ॻोल्हियो वियो आहे। जेकॾहिं इहो मुस्तक़िल हल आहे त सिर्फ़ु कराची मां उन्हनि खे बसुनि में रवानो छो पियो कयो वञे, गाॾियुनि में रवानो छो पियो कयो वञे, उन्हनि खे बॉर्डर ताईं छो न पियो छॾियो वञे, उन्हनि खे बॉर्डर छो न पियो क्रॉस करायो वञे। इन समूरे मामले ते मूंसां हिन पैनल में डिस्कशन में मौजूदु हूंदा। मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था अवामी तहरीक जा अॻवान ॾाढा क़ादिर आंटो साहिबु, उन्हनि खे भलीकार चऊं था। गॾोगॾु मूंसां फ़ोन कॉल ते मौजूदु हूंदा लेखक ऐं दानिश्वर शहाब ओस्तो साहिबु, STP या सरबराह क़ादिर मक्सी साहिबु, SUP अॻवान ज़ैन शाह, ऐं गॾोगॾु पीपल्स पार्टी जे तरफ़ां आजिज़ धामरा साहिबु असां गॾु फ़ोन कॉल ते मौजूदु हूंदा। क़ादिर मंदोखेल बि फ़ोन कॉल ते मौजूदु हूंदा, ऐं मलेर मां असांजा रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई असां गॾु फ़ोन कॉल ते मौजूदु हूंदा। ॾाढो साहिबु, तव्हां खां ॻाल्हि ॿोली शुरूआति कयूं था। सभ खां पहिरीं बेसिक सुवालु इहो आहे त सिंध धरती पंहिंजो सीनो त हमेशह खोलियो आहे, पर हीउ जेको सिलसिलो आहे त हिते अची शनासी कार्ड ठही वञनि, उन्हनि जा जेको आहे सुञाणप कार्ड ठहनि, प्रॉपर्टी जा मालिक हुजनि, मुख़्तलिफ़ कारोबारनि जा हू मालिक हुजनि, इहा मालिकी उन्हनि खे कंहिं ॾिनी आहे? इहो कीअं थियो आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 40 लख खां, उहे हुकूमत जा पंहिंजा अंग अखर आहिनि, 40 लख खां वधीक माण्हू त सिर्फ़ु कराचीअ में आहिनि जेके परॾेही ऐं गैर क़ानूनी जेको आहे उहे हुते रहियल आहिनि ऐं पनाहगीर आहिनि। सर साईं, तव्हांजी महिरान जी तमामु वॾी महिरबानी महिरान न्यूज़ जी, जो उन्हनि हिन अहम इशू ते हीअ ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कई आहे। इन जो लतीफ़ जी ॿोलीअ में त सिरजी तां सूर सामानी तां सुख विया, इहे ॿई पूर नुवानी नसीब थिया। जी हा। सो सिंध सां इहा कार आहे। हीअ ॻाल्हि पाकिस्तान ठहण खां अॻु जी बि आहे। सिंध सां जेके मसाला दरपेश आहिनि, ॿ नुक़्ते नज़र आहिनि। हिकिड़ा माण्हू चवनि था त सिंध जे सूरनि जो दास्तान शुरू थिए थो पाकिस्तान ठहण खां पोइ। जी हा। असीं सम्झूं था त उनखां पोइ त आहे, पर सिंध जे सूरनि जो दास्तान उनखां अॻु जो बि आहे। जी हा। मुग़ल, अरगून, तरखान, खलजी, इहे जे आया हिते, उहे असांखे सिंधियुनि खे को गुलनि में हार, गुलनि जा हार विझण कोन आया। उन हमलो कयो, लखे असांजा माण्हू खूंदल कुठा ऐं असांखे ग़ुलाम बनायो, ऐं पोइ असांजे पसो पेशो उनखे भॼायो, त उन्हनि मां बि कुझु माण्हू रहंदा विया। जी हा। उनखां पोइ जॾहिं अंग्रेज़ आया, अंग्रेज़नि त डेलिबरेटली ॼाणी वाणी पठान, बलोच, मरी, भुटी जासूस तौरु सिंध में घुराया, उनखे जागीरूं ॾिनूं। पंजाब मां माण्हू बि आया, पंजाब जा पुराणा सेटलर पंजाब जा उहे बि अंग्रेज़नि जे दौर में आया, बलोच बि आया, पश्तून बि आया। उहे इहो सिलसिलो पाकिस्तान खां अॻु जो बि आहे। जी हा। पाकिस्तान ठहण वक़्तु बि ॿ कैंपूं हुयूं, तव्हां हिन ते गौर कंदव त हिकिड़ा हुआ सिंध जो जागीरदार तबिको, हिकिड़ो जेको मुस्लिम लीग में हो, जंहिं चाहियो ते त अंग्रेज़ त वञनि पर पाकिस्तान भले ठहे। जी हा। ऐं ॿियो हो जेके असां त सिंध में रहंदड़ हिंदू हुआ ऐं कुझु मुस्लमान बि हुआ। मसइलनि जीअं शहीद अला बख्श ऐं ॿिया उनजा साथी, जिन जो ख़्यालु हो त पाकिस्तान न ठहे ऐं अंग्रेज़ भले वञनि। हाणे इहे ॿ हिकिड़ा हुआ, ॿ नुक़्ते नज़र हुआ। पोइ जॾहिं सिंध असेंबलीअ जे में जेके हुआ उन दौर जा MPA, उन्हनि इहो फ़ैसिलो कयो, सिंध असेंबली करारदाद पास कई त पाकिस्तान भले ठहे। सिंध हुकूमत जी करारदाद पास थी वई,
पाकिस्तान ठही पियो, पर उन दौर जी लीडरशिप इन ॻाल्हि जी समाई कोन वरिती त बाबा 1940 जे करारदाद तहत जंहिं तहत असां पाकिस्तान में शमूलियत जी रज़ामंदी ॾेखारी आहे ऐं उन ते अमल थिए थो या नथो थिए। हे असांजा जागीरदार ऐं वॾेरा सां इक़्तिदार जी वेड़ में, कुर्सीअ जे वेड़ में पाण में लॻी आहे। सिंध जे किथे पई बाज़ार लुटिजे तेॾा कंहिं बि ध्यानु कोन ॾिनो। तव्हांजो कटक उर्दू ॻाल्हाईंदड़नि जा अची विया ऐं पठाणनि जा कटक अचणु शुरू थिया ऐं पोइ त सॼी दुनिया जा जेके बि जरासीम हुआ गुंडागर्दीअ जा, दादागिरीअ जा ऐं ॾोहनि जा, उहे समूरा सिंध में अचणु शुरू थिया। हिकिड़ो यतीम खानो थी वियो, सिंध में अचणु शुरू थी विया। जी हाँ, 40 लख जेके कराचीअ में रुॻो आहिनि, इहो त सुप्रीम कोर्ट में पाकिस्तान जे इंटेलिजेंस एजेंसियुनि रिपोर्ट पेश कई सुप्रीम कोर्ट में। जी हाँ, ऐं तव्हां चयो त हींअर पीपल पार्टी जी हुकूमत पई धारियुनि खे कढे, पीपल पार्टी हुकूमत न पई कढे, दर हक़ीक़त ही वफ़ाक़ी हुकूमत पई कढे, इस्टेब्लिशमेंट पई कढे। जॾहिं हुनजो टकराउ थियो आहे तालिबान सां ऐं टकराउ थियो आहे हुन सां तहरीक लबैक वारनि सां, दहशतगर्दीअ सां थियो आहे, तॾहिं हुननि त सिंध हुकूमत कढिया जो सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर ते पहिरीं कढिया। जी हाँ, सिंध हुकूमत सीरियस ई न आहे, अञा ताईं सीरियस न आहे। बाक़ी जेतिरे क़दुरु तल्क आहे, सिंध जो तमामु वॾो नुक़सानु कयो आहे कलाशिनकोफ खे आंदी, जी हाँ, धारियनि आंदी, हीरोइन खे आंदी, धारियनि आंदी, आइस जी रोड घोड़ा घोड़ा आहे त सॼो मुल्क, सॼी सिंध आइस थी वई आहे, सॼी सिंध हीरोइन थी वियो आहे, सॼी सिंध कलाशिनकोफ कल्चर थी वियो आहे। इहो कंहिं आंदो? जी हाँ, इहो पश्तूननि आंदो, धारियनि आंदो। तंहिंजे करे सिंध जो ही सिंध जे अवाम जो पुराणो मसइलो आहे। जी हाँ, पीपल पार्टी सीरियस ई कोन्हे। बिहारियुनि खे पीपल पार्टी त हिनखे शनाख़ती कार्ड ठाहे ॾिना। सही, निसार खोड़े साहिब जा स्टेटमेंटूं प्रेस में तव्हां ॾिसंदा त पयूं आहिनि त बाबा असां हिते आहिनि पाकिस्तान आहिनि, केॾां वेंदा। हींअर बि कंहिं चयो पीपल पार्टीअ जे त बाबा उन्हनि ते हिते शादियूं मुरादियूं करे वेठा आहिनि, हुनखे कीअं करे सघिबो? तंहिंजे करे पीपल पार्टी सीरियस ई न आहे। पीपल पार्टी ॼण त सिंध पटे ते वठी छॾी आहे। हो सम्झनि था असीं अज़ली अबदी सिंध असांजा ग़ुलाम आहिनि, असां ॼण त फतह कयो आहे सिंध खे, असांजी मर्ज़ी आहे त कंहिंखे चूंडियूं, कंहिंखे वज़ीर करियूं, कंहिंखे रहायूं, कंहिंखे न रहायूं, कंहिंखे गद्दार चऊं, कंहिंखे मोहबतन चऊं, ऐं माल जेको आहे सभु असीं पाण खणींदासीं। सही, इहा पोज़ीशन आहे। सिंध इंतिहाई मुश्किल सूरत हाल में आहे। कंहिं बि हाकिम सिंध जे, जीअं सिंध पीपल पार्टीअ तबाह कयो आहे सिंध खे, त ईअं कंहिं बि कोन कयो। ज़मीनूं वञनि पियूं, पाणी वञे पियो, दरिया वञे पियो, हाकिमियत वञे पई, सिंधी अक़लियत में तब्दील थियनि, हे टोपी नराते रखियो हलंदा घुमनि, त बाबा असांजी हुकूमत आहे। बिल्कुल। कादर मंदोखिल भी असांखे ज्वाइन कयो है, उन हलूं था। जी कादर मंदोखिल साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें ज्वाइन किया। ये बताइएगा कि ये जो अफगानियों के बाहर जाने का मसला है, ये क्या सिर्फ मुस्तकिल फैसला है, या जिस तरीके से हम सिंध तो बार बार ये कहता रहता है कि भाई पनाहगीरों को यहाँ से निकालो और धारी जो आबादकारी है उसको निकालें, आप क्या समझते हैं कि ये सारा क्लीन स्वीप होगा, बिल्कुल क्लीन चिट होगा, या सिर्फ ये जो अफगान बस्ती का ऑपरेशन हुआ उसके बाद मामला खत्म है? देखिए, मेरे ख्याल में ये तो फाकी हुकूमत की पॉलिसी है, क्योंकि आपको पता है वजारत दाखिला जो है सब्जेक्ट वो फाकी हुकूमत का है। जी हाँ। तो वो फाकी हुकूमत यकीनन हमारा इस वक्त जो तनाव चल रहा है अफगान हुकूमत से, और इससे पहले जो 1971 में जब ये रशिया ने अटैक की है, तो ये पाकिस्तान ने अफगान महाजरीन को जो ना पाकिस्तान में पनाह दी। जी हाँ। और उसके बाद वक्तन फोक्तन उसको एक्सटेंड करते रहे, और एक्सटेंड करने के साथ साथ जो है ना यहाँ पे यकीनन वो लोग पैदाइश यहाँ पे हुई है, 40 साल से हो गए, और यहाँ पे आबाद हो गए और कारोबार शुरू कर दिए, सारी चीजें। लेकिन इसी दौरान ये भी एक हकीकत है कि हमारी नादरा ने यहाँ लाखों की तादाद में इनकी शनाख्ती कार्ड बनाए। मैं आपको हवाला दूं कि सिर्फ बलूचिस्तान में जोब और चमन पिशीन, ये 2-3 जिले में 25,41,000 शनाख्ती कार्ड बनाए, और उसके बाद फिर शनाख्ती कार्ड बनने के बाद उसको अचानक जो ना उसको ब्लॉक कर दिया। अब सवाल ये है कि आया ये ब्लॉक जो की है ये सही किया है या गलत किया है? जी और अगर सही की है तो ये 25,41,000 लोग आए कहाँ से?
اور شناختی کارڈ جو بنا ہے نادرا کے کو ملازمین کوئی ذمہ دار پکڑا گیا اور 25,41,000 بارڈر سے آئے کیسے, بارڈر کے جو لوگ منتظمین ہیں ان کی کیا ذمہ داری نہیں بنتی ہے. یہ تو میں آپ کو 2 ضلعوں کی بات بتا رہا ہوں. اسی طرح کراچی میں تو میں یہ سمجھ رہا ہوں کہ آیا ابھی یہ طے کرنا باقی ہے کہ یہ جو لاکھوں کی تعداد میں شناختی کارڈ بلاک کیے, آیا وہ بلاک کو جائز بھی کیا ناجائز کیا. اور اس میں ممکنات ہے کہ بہت سارے لوگوں کے جو شناختی کارڈ جنہیں ہیں ان کو جو انہوں نے ناجائز اس کو بلاک کیے, اور یقیناً جو بلاک کی ہے بہت سارے جن لوگوں نے جعلی شناختی کارڈ بنایا ان کو تو کرنا چاہیے. لیکن اس عرصے میں 1979 سے لے کے آج 2025 ختم ہونے جا رہے ہیں, تو یہ چیزیں اب کیوں یاد آ رہی ان کو پاکستانی حکومت کو. تو میں یہ سمجھ رہا ہوں کہ اچانک ان کی پالیسی بن جاتی ہے, اچانک ان کی پالیسی ختم ہو جاتی ہے, اور پھر جا کے جو افغان بستی ہے ان کے اوپر قبضے کا معاملہ آ جاتا ہے, کوئی وہ قبضہ کر رہا ہے کوئی یہ قبضہ کر رہا ہے. تو ایک تماشا بنا کے رکھتی ہے, چاہے وہ سندھ کی بات کروں یا بلوچستان کی بات کروں یا باقی صوبوں کے. پختونخوا تو ہے ہی پورا کا پورا ڈوبا ہوا ہے, وہاں تو پتہ نہیں چل رہا ہے کہ یہاں افغانستانی کون ہے اور پاکستانی کون ہے. صحیح, ٹھیک. اچھا قادر صاحب, یہ صرف بتائیے گا مجھے کہ پیپلز پارٹی اس چیز میں کتنی سنجیدہ ہے سندھ میں سے, کیونکہ پیپلز پارٹی کے اوپر بھی یہی الزام آتا ہے کہ جب یہ CNIC بن رہے تھے, جب ان کو کاروبار دیا جا رہا تھا, تب پیپلز پارٹی نے بھی ان کو ماضی میں سپورٹ کیا ہے. نہیں, پیپلز پارٹی نے کہاں سے سپورٹ کیا ہے. دیکھیں میں آپ کو بتا رہا ہوں کہ جو شناختی کارڈ ہے وہ ایک وفاقی ادارہ ہے, اور وفاقی ادارہ ان کو بتایا, اور اس سے پہلے جو ہے نا وہ نیشنل ایلینز اتھارٹی ابھی بنی ہوئی تھی اس میں, اور وہ پھر بعد میں ختم کر دیا ہے. اب اگر 40-45 سال سے جو لوگ آپ نے آباد کیے ہیں اور ان کو ضم ہو گئے, یعنی آپ سوچ لو کہ جو بچہ وہاں اس وقت پیدا ہوا تھا اس کی عمر اس وقت 45 سال ہے. اب 45 سال تو آدمی ہے, پھر اس کے بچے سارے, پھر اس کو جو اولاد ہے, پھر اس نے کاروبار شروع کیے, پھر اس نے شناختی کارڈ دوسری چیزیں بنائی, اور یہ ہماری ڈپارٹمنٹ ہے, مختلف ادارے ہیں جن لوگوں نے ان کو جعلی شناختی کارڈ بنا کے دیے, جعلی ڈومیسائل بنا کے دیے, جعلی PRC بنا کے دیے, ساری چیزیں ہیں. لیکن اب سوال یہ کہ ان کو پکڑنے والا کون ہے. ان کو پکڑنے والا کوئی نہیں ہے. مطلب یہ تو بڑا آسان سا فارمولا ہے کہ ایک آدمی کے اوپر آپ الزام لگا لو کہ آپ کا شناختی کارڈ جعلی ہے اور آپ کا ڈومیسائل جعلی ہے, آپ کا PRC جعلی ہے. یہ جو لوگ ہیں جو بیٹھے ہوئے, چاہے وہ ڈپٹی کمشنر آفس ہو, چاہے وہ نادرا کے آفس ہو, چاہے وہ دوسرے ڈپارٹمنٹ ہے, تو ان کی کیا پکڑ ہوگی. مطلب یہ تو بڑا آسان سی چیز ہے کہ خود ہی بنا کے دیتے ہو, خود ہی پیسے بٹورتے ہو, اور پھر اچانک بلاک کرتے ہو, اور اس میں بے گناہ لوگ بھی رگڑے میں آ جاتا ہے. ٹھیک ہے, جو جعلساز ہے, جو غیر قانونی ہے, جو غیر ملکی ہے, ان کا تو آپ کو بلاک کرنے چاہیے. لیکن سوال تو یہ ہے کہ ان کو آپ نے بنا کے جو دیا ان کی کیا پنشمنٹ ہے. اور میں نے باقاعدہ اسمبلی میں اس ایشو کو اٹھایا تھا کہ یہاں پہ ڈپٹی کمشنر آفس والے 40-50 ہزار روپے لیتے ہیں, آج بھی لیتے ہیں ڈومیسائل PRC کے نام پہ. تو ایک قانون کیوں نہیں بناتے, ایک قانون بنایا جائے کہ تاکہ جو جینین لوگ ہیں, پاکستانی ہیں, ان کا ڈومیسائل PRC ہونا چاہیے, جو غیر ملکی اس کا نہیں ہونا چاہیے. یہاں تو الٹا سسٹم ہے, جو غیر ملکی وہ پیسے دے کے بنا لیتے ہیں, جو پاکستانی پشتون ہے اس کا ڈومیسائل PRC نہیں بنا جاتا. صحیح, بالکل. اچھا قادر صاحب, جب پاک افغان جنگ سامنے آئی ہے اس کے بعد یہ نکالنا ان کو افغانیوں کے, اس کے جنگ کے بعد کیوں؟ اس سے پہلے بھی تو کئی مرتبہ سندھ کے لوگوں نے احتجاجی مظاہرے کیے, کورٹوں نے حکم دیا. اب جب 40 لاکھ لوگ خود مطلب کہ ملک کی ایجنسیاں کہہ رہی ہیں کہ دہشت گرد ہیں, یہ کرائم میں ہیں, کراچی بدامنی کیس میں جب سپریم کورٹ کا یہ معاملہ گیا, تو پاک افغان جنگ کے بعد یہ کیوں خیال آیا کہ اب افغانیوں کو نکال دیں آپ؟ اس سے پہلے کیوں نہیں تھا؟ یہی تو میرا سوال آپ کے سامنے اٹھایا کہ جو لوگ جعلی شناختی کارڈ, جعلی ڈومیسائل, جعلی PRC بناتے تھے, ان کی کیا پکڑ ہے. ان کی تو باقاعدہ یہ ہوتا نا کہ دیکھا اس میں تو جو وہ کہتے ہیں نا کہ جو ہے نا وہ چنے کے ساتھ کیا ہے جو ہے نا وہ بھی جو ہے نا وہ پس جاتے ہیں. اس میں یہ ہوتا ہے نا کہ اب تو اصل یہ ہوتا ہے جو اصل پاکستانی ہے, جو اصل پشتون ہے اور پاکستان کے رہنے والے ہیں, چاہے وہ بلوچستان کے پشتون ہو, چاہے وہ خیبر پختونخوا کے ہو, اور چاہے وہ کراچی کے پشتون ہو, ان کی جو اصل لوگ ہیں ان کے تو نہیں بنائے جاتے ہیں کیونکہ رشوت لیتے ہیں. آپ رشوت جو لیتے ہیں, جو رشوت دیتے ہیں, وہ بھلے بنگلہ دیش سے تعلق کو, بھلے افغانستان سے ہو, بھلے افریقہ سے ہو, اس کو تو آسانی سے بنائے جاتے ہیں. اس کی پکڑ کون کرے گا. صحیح. اچھا قادر مندوخیل صاحب, آپ یہ سمجھتے ہیں, آپ ظاہر حکومت کے آپ اتحادی ہیں, آپ یہ مطالبہ کریں گے کہ جنہوں نے یہ جعلی ڈومیسائل اور CNICs بنائے ہیں ان کو سزا ملنی چاہیے, اور دوسرا یہ کہ آپ جو بات کر رہے ہیں کہ پالیسی ہونی چاہیے, قانون سازی ہونی چاہیے,
उसमें आप मुतालबा रखेंगे, आप ये हुकूमत से कहेंगे, वफाकी हुकूमत से, भाई ये चीज़ भी तो होनी चाहिए, ज़ाहिर आप पार्लियामेंट में भी बात करते हैं, तो इसके हवाले से आपका क्या कहना होगा? देखिए, मैंने तो बाकायदा कौमी असम्बली में बिल पेश किया सही कि पाकिस्तान की जो है ना वो सेक्शन 17 है सिटीजन एक्ट के, उसके तहत कोई बंदा 1 साल से कहीं किसी शहर में रहे, उसका डोमिसाइल सियासी बनाना चाहिए। बिल्कुल। लेकिन यहाँ क्या है कि जो पैसे देते हैं वो भले कल आए वो उसको बना देते हैं, जो 40 साल से 50 साल से या पैदाशी रह रहे उसका नहीं बना जाता है। ठीक। तो मैंने तो बिल पेश किए और उस बिल को नहीं माना गया, बिल को नहीं माना गया, बिल को इल्तवात का शिकार दिए, जबकि जो स्टैंडिंग कमेटी है उसे बाकायदा रिकमेंडेशन दिए कि जो आपका शनाख्ती कार्ड है वही आपका डोमिसाइल है। अब बहुत सारे लोग हैं जो जिसका डोमिसाइल कराची का भी है और वो खैबर पख्तूनख्वा का भी है, वो पंजाब का भी है। तो मैं ये कहूंगा कि आप इस चीज से निजात पाए कि जो आपका शनाख्ती कार्ड है वही आपका डोमिसाइल, वही आपका पीआरसी है। लेकिन फिर वही डिप्टी कमिश्नर है जो मुख्तलिफ डिस्ट्रिक्ट के हैं, अगर कोई जेन्युइन पाकिस्तानी चले जाते हैं जो पश्तून हो उसको नहीं बना के देते हैं, जो जालसाज आ जाता है जिसका ताल्लुक अफगानिस्तान से हो, बांग्लादेश से हो या किसी और मुल्क से हो, तो उसको तो पैसे दे के बना लेते हैं। तो मैंने तो आवाज उठाया कि इन डिप्टी कमिश्नरों को लगाम दो, इन डिप्टी कमिश्नर को लगा दो। अभी आपको फर्दन में नाम लूंगा तो बुरा तो लगेगा बहुत सारे लोगों को जिन जो सीटों पर बैठे हुए हैं, लेकिन मैं तो खुलेआम चैलेंज कर रहा हूँ कि क्यों आप गैर मुल्कियों को शनाख्ती कार्ड डोमिसाइल पीआरसी बना के दो, उस चक्कर में जो असल पाकिस्तानी है जो पश्तून है उनको रगड़े में आता है, उनको नहीं बना के देते। ठीक, बहुत शुक्रिया अब्दुल कादिर मंदोखिल साहब, आपका बहुत शुक्रिया। नाज़रीन ब्रेक है, ब्रेक हम जल्दी वापस अचूं ताईं वधीक ते ॻाल्हायूं था। नाज़रीन अची ॻाल्हि में हिकु ॿीहर भली कार ऐं हलूं था शहाब ओस्तो साहब ॾांहुं, पाण राइटर ऐं अदीब आहिनि। शहाब साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। छा था ॾिसो त हीउ जेको गैर क़ानूनी जेके हिते पनाहगीर वेठल आहिनि, हिन दफ़े जेका हुकूमत तहरुक में आई आहे, तव्हां छा था सम्झो त इहो वाक़ई सिंध पनाहगीरनि खां ख़ाली थी वेंदी, या इहो सिर्फ़ु फोटो सेशन आहे, या इहो ड्रामो आहे, या हर साल जीअं ईअं जीअं आवाज़ु उथंदो आहे पोइ सिंधवासियुनि खे ख़ामोश करण लाइ थोरी कार्रवाई ॾेखारे पोइ बसि फोटो सेशन मुकमल थींदो आहे त ॻाल्हि थधी थी वेंदी आहे? महिरबानी साईं, तव्हांजी ॻाल्हि सही आहे त माज़ीअ में इहो ई थींदो रहियो आहे त जॾहिं बि को अहिड़े क़िस्म जो मुतालबो थियो आहे या सियासी तहरीक बि हली आहे त हुनजो को ख़ासि नतीजो न निकितो। जी सर। पर हाणे थोरो मुख़्तलिफ़ आहे, हिन वक़्तु रियासत बज़ाते ख़ुदि जेको आहे सो हिन वक़्तु ॾाढी परेशान आहे, छाकाणि त इहा अफ़गान जेके पनाहगीर वेठा आहिनि इन्हनि मां काफ़ी अहिड़ा बि आहिनि जेके दहशतगर्दीअ में जेको आहे शामिल आहिनि, जिन जे करे मुल्क में पिछेड़ आहे तमामु घणो। जी हाँ। ऐं हिन वक़्तु जेका मुल्क जी सूरताल आहे उहा तव्हां ॾिसो था त तमामु घणी हिकिड़ी लहर पैदा थी आहे दहशतगर्दीअ जी। ऐं पाकिस्तान जो जेको अफ़गानिस्तान सां जेको हिन वक़्तु बैनुल अक़वामी जेके तालुकात आहिनि उहे ॾाढा ख़राब थी चुका आहिनि। जी हाँ। बल्कि मां त चवंदुसि त अफ़गानिस्तान हिन वक़्तु पाकिस्तान जो हिकिड़ो दुश्मन थी चुको आहे ऐं इंडिया सां हुनजी जेका जेके ॻंढाप हुआ उहो वधीक मज़बूत थियो आहे। इंडिया अफ़गानिस्तान में पंहिंजी एम्बेसी खोली आहे। जी हाँ। तो इहो बि ज़ाहिर आहे असांजी रियासत खे क़बूल कोन्हे, छो त पाकिस्तान सम्झे थो त तारीख़ी तौर ते 3 ॾहाकनि चइनि बल्कि 5 ॾहाकनि खां पाकिस्तान अफ़गानिस्तान जी जंग विढ़ंदो रहियो आहे ऐं पाकिस्तान हिकिड़ो बुनियादी हिकिड़ो अहम हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे। पोइ उहो सोवियत यूनियन जे जंग जे हवाले सां हुजे या कीअं बि ताईं नेटो जे हवाले सां बि, अमेरिका जे हवाले सां बि। जी हाँ। जेका कोयटा शूरा हूंदी हुई जंहिंमें अफ़गान लीडरशिप मुला उमर ताईं सभु पाकिस्तान में हूंदा हुआ, करज़ाई बि पाकिस्तान मां वियो। तो हाणे अचानक ईअं थियो आहे जो जेके अफ़गान तालिबान जी हुकूमत आहे या उन्हनि जा वरी पंहिंजूं उन्हनि जूं शिकायतूं आहिनि हिन मुल्क सां, त उहे बि सम्झनि था त शायदि पाकिस्तान अफ़गानिस्तान जे पंहिंजे स्ट्रेटेजिक मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो आहे ऐं असांखे हिकिड़ो जेको आहे सो मोहरो बणाए ऐं पंहिंजा मक़सद हासिल कया आहिनि। जी हाँ। इनजे करे उहो बि असांजो एतबार नथा कनि
असां बि हाणे मुकमल तौर ते रियासत जेका आहे पाकिस्तानी रियासत उहा हाणे मुकमल तौर ते मायूस थी चुकी आहे अफ़गानिस्तान जी जेका मौजूदा हुकूमत खां त जेकी तहरीक तालिबान पाकिस्तान जेको आहे उहे हितां था ऑपरेट कनि त हुन करे जंग में हिकिड़ो ईअं खणी चओ त नओं फ्रंट खुली वियो आहे ऐं पहिरियों दफ़ो न पहिरियों बि थियो आहे त हिन दफ़े जंहिं तरीक़े सां मुनज़िम तरीक़े सां हिकिड़ी जंग वारे अंदाज़ में भेड़ो थियो आहे पाकिस्तानी एयरक्राफ्ट टैंकूं आर्टिलरी इस्तेमालु थी आहे जंहिं महिल लॻे पियो त हाणे असांजे अफ़गानिस्तान सां जेको रिवायती हिकिड़ो वरी बि हिकिड़ो तालुक़ रहियो त भई अफ़गानिस्तान सां कॾहिं कशीदगी बि हूंदी हुई पर कॾहिं बि तालुकात इन जो ताईं ख़राब न थिया हुआ उहे हाणे थी चुका आहिनि इंडिया जेको आहे उनजो पूरो फ़ाइदो थो वठे सही बिल्कुलु इंडिया अफ़गानिस्तान जी पूरी मदद थो करे ऐं हिन झेड़े में बि तव्हां जेको इहो मौजूदा जेको माना जेको जंग जेको थियो आहे न जंग वारे माहौल में बि हिंदुस्तान ॾाढो वॾो सहकार कयो आहे अफ़गानिस्तान हुकूमत सां ऐं ॿियनि लफ़्ज़नि में त उन्हनि खे जंग में बि वॾी मदद कई अथनि हाणे इहो जेको नओं जेको मंज़रनामो बने थो जुड़बो उनमें मूंखे नथो लॻे त अफ़गान पनाहगीर पाकिस्तान में हाणे उन्हनि ते एतबार करे सघिजे थो रियासत ख़ुदि जेको आहे हाणे इन्हनि खां काफ़ी ख़ाइफ़ आहे ऐं इन्हनि ते एतबार कोन्हे तंहिंजे करे हिननि खे उन्हनि काफ़ी जॻहियुनि तां हाणे कढणु शुरू कयो आहे पर तमामु वॾी तइदाद अञा बि मौजूदु आहे ऐं उहे इन्हनि मां तमामु घणा अहिड़ा बि आहिनि जिन ते पूरा पंहिंजा शराबती कार्ड ठाराए मिल्कियतूं वठी ऐं हिते पंहिंजो आबाद थी विया आहिनि हितां जी जेका सो मईशत में बि काफ़ी हद ताईं घिरी विया आहिनि ऐं प्रॉपर्टियूं वरितियूं अथऊं त सूरताल ॾिठे त इहो जेकॾहिं अफ़गानिस्तान सां तालुकात असांजा वधीक ख़राब थिया त पोइ यकीनन इहे अफ़गानी हिते न रही सघंदा पर जेकॾहिं वरी गुड तालिबान ऐं बैड तालिबान ऐं अहिड़े क़िस्म जी वरी का ॻाल्हि थी वरी को ठापुर थी वई अफ़गानिस्तान सां मिड़े कुझु ठाह थियो कंहिं हवाले सां त पोइ वरी मामिलो इहो थधो थी वेंदो मां सम्झां थो त हाणे अफ़गाननि खे बि हिते रहणु जेको आहे हुननि खे ॾाढो ॾुखियो थो थी थो वञे जंहिं क़िस्म जी सूरताल थी वई आहे असांजे शहरनि में ख़ासि तौर ते जेके बॉर्डर जा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे बि हाणे हिते रहणु उन्हनि खे ॾाढो ॾुखियो थो थी वञे तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं इहो प्रेशर रहियो त हे घणा हलिया वेंदा हितां सही अच्छा हुकूमती पंहिंजी रिपोर्ट आहे त सिर्फ़ु कराचीअ में 40 लख खां वधीक जेको आहे उहो पनाहगीर गैर क़ानूनी परॾेही माण्हू हिते मौजूदु आहिनि जेके दहशतगर्दियुनि में क्राइम में उन्हनि में मुलविस आहिनि छा था सम्झो त 40 लख इहे जेके माण्हू आहिनि इहे कीअं निकिरंदा इन्हनि में रुॻो अफ़गानी न आहिनि ॿिया बि आहिनि उन्हनि जो कीअं निकिरणु मुमकिन आहे असां नारा त रोज़ हणूं था त धारी आबादकारी नामंज़ूर धारिया नामंज़ूर पर हिनखे अमली तौर ते इहो कॾहिं कमु थींदो ॾिसो पाकिस्तान बैन अवी तौर ते घुरियल लॻो मां सम्झां थो त शुरू खां वठी हिकिड़ो यतीम खानो रहियो आहे बैन अवी यतीम खानो रहियो आहे हिते हिननि माण्हुनि खे यानी दावत ॾिनी आहे त तव्हां अचो असांजी बॉर्डर्स जेके आहिनि उहे बिल्कुलु हुते का झलक पलक कोन हूंदी आहे हाणे थोरो घणो हिननि पासपोर्ट जी बंदिश विधी आहे या कुझु कनि था बाक़ी अदरवाइज़ तो अची सुबुह खां अची वेंदा अफ़गानिस्तान मां माण्हू साम्हूं वापसि हलिया वेंदा ईरान मां ईंदा हुया हलिया वेंदा हुया ऐं साॻी सूरत आहे असांजी एयरपोर्ट ते जेके इमिग्रेशन जा जेके इदारा आहिनि उहे हमेशह हिते त करप्शन जो शिकार रहिया ॿियो मसलत पसंदी त हिते बर्मी बि आया बंगाली बि आया ईरानी बि आया ऐं अफ़गानी बि आया त हिते त दुनिया जी मां सम्झां थो जेके बि जिते सिविल वॉर्स लॻियूं आहिनि जिते मसइला थिया आहिनि पैदा उते जा माण्हू पाकिस्तान अची विया आहिनि हिते जेका हुकूमत जी जेका मुख़्तलिफ़ हुकूमतूं जेके रहियूं आहिनि उन्हनि जी इहा पॉलिसी रही आहे सिंध में त कराचीअ में भली ॿाहिरों जी आबादकारी थिए त जीअं जेको मक़ामी माण्हू आहे जेको सिंधी ॻाल्हाईंदड़ आहे इन जो तनासिब वञे घटिबो
उनजो अंग जेको आहे सो घटिजो वञे ऐं उते कराचीअ खे अमली तौर ते ॼण त सिंध जो हिसो सिंध खां अलॻि कजे। सही बिल्कुलु। इन करे इन में सभु हुकूमतूं शामिल आहिनि, पीपल्स पार्टी बि शामिल आहे ऐं पीपल्स पार्टी त बल्कि बिहारियुनि जे मामले में त तमामु वॾी हिमायती रही आहे। पीपल्स पार्टी जो उन में हूंदो हिकिड़ो बिहारी। तो मां सम्झां थो त इहा असां सभिनी जी कमज़ोरी चओ या असांजी सभिनी जी नाकामी चओ, जेके बि सिंधी असांजा पॉलिटिकल फोर्सिस आहिनि जेके मालिकी न करे सघिया आहिनि। पर मां सम्झां थो त हाणे यकीनन सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी तइदाद बि कराची में लखनि में आहे। सही बिल्कुलु। ॿार खे सम्झां त धारिया जेके आहिनि या ॿियनि मुल्कनि जा हिकिड़ा त धारिया उहे बि आहिनि जेके ॿिनि सूबनि खां आया आहिनि। सही। पर जेके धारिया ॿियनि मुल्कनि खां आया आहिनि मां नथो सम्झां त 40 लख हूंदा, थी सघे थो 10-15 लख हुजनि, पर 20 लखनि ताईं हुजनि। छाकाणि त बंगाली बि जेके काफ़ी अर्से खां हिते रहिया अची बंगाली पाड़े में उनमें बि घणा हलिया विया आहिनि। सही। हाणे सूरत पाकिस्तान जी उहा कोन्हे। हाणे त पाकिस्तान जेको ग़लति पॉलिसी खयूं जेका हुनजी जेके असांजा फौजी डिक्टेटर जिन पंहिंजे मुफ़ाद में पंहिंजे इक़्तिदार बचाइण में जेके हिननि दुनिया जहान जी जंगियूं जेके आहिनि उहे विड़ियूं, पाकिस्तान जे हर जंग जो जेको हिसो बणायो, जंहिंजे नतीजे में पाकिस्तान हिकिड़ी दुनिया जे मां जीअं चयमि यतीम खानो बणिजी वियो, उहो हाणे पाकिस्तान जे विच में पइजी वियो आहे। ऐं 80-90 हज़ार जेको असांजा शहरी वीचारा जेके आहिनि सो वधी विया आहिनि ऐं अरबन खरबन डॉलरनि जी असांजो नुक़सानु थियो आहे दहशतगर्दीअ जे करे। ऐं हिन वक़्तु सूरत इहा थी वई आहे त रियासत बजाते ख़ुदि जेको आहे हाणे यानी मजबूर थी पई आहे त इन ते पॉलिसी टफ करे पंहिंजी मज़बूत सख़्तु पॉलिसी जेको आहे सो जोड़े। छाकाणि त हाणे रियासत जो ॻाल्हि कंट्रोल मां वञे पई निकिरंदी। बलोचिस्तान जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, केपी जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। इन्हनि सभिनी जा जेके लाॻापा आहिनि उहे ॿियनि मुल्कनि सां आहिनि ऐं उतां अचनि था उहो पोइ वरी पंहिंजूं कार्रवायूं करे वापसि हलिया था वञनि। इन करे मुल्क में जेसिताईं हिकिड़ो बहितर सियासी निज़ाम जंहिंमें मुल्क जे अंदरि हिकिड़ो आइनी ऐं कानूनी सिरिश्तो नथो जुड़े ऐं हुकुमराननि जी अकाउंटेबिलिटी नथी थिए ऐं फॉरेन पॉलिसी बि पार्लियामेंट में नथी ठहे। हाणे त फॉरेन पॉलिसी था ठाहिनि वरी जेको आहे रावलपिंडी में या इस्लामाबाद में असेंबली गॾु पुछे बि कोन थो। तंहिंजे करे इहो बुनियादी तौर ते जेसिताईं निज़ाम बहितर न थींदो त इहे मामला हलंदा। बिल्कुलु सर, तव्हांजी वॾी महिरबानी शहाब उस्ताद साहब, तव्हां कीमती टाइम ॾिनो। नाज़रीन नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचो तव्हां पंहिंजे महिमाननि सां मौजूदु ॻाल्हायूं था अॼु जी ॻाल्हि। नाज़रीन जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कर। अब्दुल कादिर रांडो साहब, तव्हां ॾांहुं ईंदासीं। ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी हिननि जी कादिर मंदो खेल जी, त बाबा डोमिसाइल बि ठाहे ॾिना आहिनि, CNIC बि ठाहे ॾिना आहिनि। असां त पहिरीं बि चयोसीं ऐं हू पाण इक़रार कनि था त इहो मामिलो थी चुको आहे। तव्हां छा चवंदा हिन हवाले सां? मतिलबु पहिरीं त इहा ॻाल्हि थियणु घुरिजे त बाबा माण्हू अचनि कीअं था, या इहा डोमिसाइल ताईं बि ॻाल्हि पहुची वई आहे? साईं बिल्कुलु ॾिसो न, पहिरीं माण्हू अचनि था न, जी हा, जॾहिं हिते अची पहुचनि था पोइ हुतां अप्लाई कनि डोमिसाइल लाइ बि ऐं शनाख़ती कार्ड लाइ बि। पहिरीं अचनि कीअं था? हिते छा थो थिए त असां वटि हिकिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेके माण्हुनि खे ठाहींदियूं आहिनि, उन्हनि खे ताक़तवर करियो। असांजा पंहिंजा हथ जा ठाहियल तालिबान बि असां ठाहिया ऐं हीअ तहरीक लबेक बि असां पाण ठाही आहे ऐं कराचीअ में रहंदड़ जेके क़ुवतूं आहिनि उहे बि असां उनखे घुराए हिते विहारियो आहे, उनखे सभु सहूलियतूं ॾिनियूं आहिनि कराचीअ में। त इहे असांजा पोइ जॾहिं वरी ॾमर थो थिए, मथियनि खे तकलीफ़ थी थिए त पोइ वरी उनखे छिलु कनि था, उनखे लेवल में बि आणीनि था। त हाणे हींअर बि पहिरीं त अची आहे, जॾहिं हिते अची आहे त पोइ सॼो जहान करप्शन जो आहे। हिते करप्शन ते सभु कुझु ठही सघे थो। शनाख़त माण्हुनि जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं जेके आहिनि से करप्शन जे ॿियनि जे नालनि ते थियो वञनि हलियूं। जी हा, देहनि जूं देहूं तब्दील थियो वञनि। करप्शन त आहे। पीपल पार्टी गवर्नमेंट हुजे कहिड़ी, पाकिस्तान सॼो करप्शन में खाधो पियो आहे, तबाह थियो पियो आहे। अस्पताल में करप्शन हले थी, स्कूल में हिन में एजुकेशन में करप्शन हले थी। तंहिंजे करे शनाख़ती कार्ड में हिन में करप्शन हले थी, पैसनि ते ॾोकनि ते सभु कमु थिए थो। अचनि छो था? असुलु मसइलो हुनजे अचण जो, अचण ते बंदिश थी वञे, रोकियो वञे। उन ते ख़ुदि
सूबाई गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट जी इन ॻाल्हि ते का बि रुकावट न आहे, का बि नज़र न आहे त बाबा हे लखनि जे तइदाद में माण्हू अचनि था, इहे त प्रॉब्लम पैदा कंदा न। सही। अच्छा ॾाढा कादर साहब, इहो ॿुधाइजो त ज़ाहिर कॉम्परस जमायतूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाजी मुज़ाहिरा बि कनि थियूं, बुख हड़तालूं थियूं आहिनि, रैलियूं थियूं आहिनि, धारी आबादकारी नामंज़ूर धारियुनि खे तव्हां कढो, उन में हुकूमत तव्हांखे केतिरो सपोर्ट कयो आहे, उन में उनजो छा मौक़िफ़ रहियो आहे? छाकाणि जो इन खां पहिरीं त अहिड़ी का नज़र न आई आहे का कार्रवाई त तव्हांजे कॉम्परसनि जे एहतिजाजी मुज़ाहिरनि खां पोइ, सिंध जे मुज़ाहिरनि खां पोइ अहिड़ी का कार्रवाई साम्हूं आई हुजे? का बि कार्रवाई कोन था आणीनि। कॉम्परस त अवाम दोस्त क़ुवतनि जिन बि इशूज़ जी निशानदेही कनि था उन ते हे कन्हे ई कोन था धरीनि। माण्हुनि खे जेको वञो को कराचीअ में किथे के शहर में मुज़ाहिरो करे त उनखे पादर हणियो, बेइज़्तो करियो, गेलियो ऐं ज़लील कनि था ऐं उन ॾांहुं उहो इशू नथा ॾिसनि त हे छाजे लाइ आहिनि, जाइज़ आहिनि नाजाइज़ आहिनि। जॾहिं माण्हुनि जा तव्हां जाइज़ मसइला हल न कंदा त माण्हू ॿियो छा कनि? बंदूक त कोन खणंदा न, ठलनि हथनि सां अची रड़ियूं कनि असेंबली ॾाढो, उहो बि तव्हीं नथा करणु ॾियो माण्हुनि खे। हाणे ही धरणो लॻो बबल लोहे वारो 3 महीना जदोजहद हली, पुरमन जमुर जदोजहद हली, कंहिंजे गाॾी जो शीशो बि न भॻो। सिंधी ईअं जदोजहद कंदा आहिनि, उहा पीपल पार्टीअ खे त नथी सुहाइजे न। तंहिंजे करे सॼो असां वटि जेको हिननि 15 साल हुकूमत कई आहे पीपल पार्टीअ, उन सिंध खे लुटियो आहे, फुरियो आहे, माण्हुनि सां धोखो कयो आहे, दगा कई आहे। जी हा, ठीकु। अच्छा हींअर जेका कार्रवाई थिए पई, तव्हां छा था सम्झो त सिर्फ़ु इहा कराची ताईं महदूद आहे या सिंध जे ॿियनि शहरनि में बि इहा कार्रवाई थींदी? ऐं ज़ाहिर तव्हां उथो वेहो था त हिन में तव्हां का सरगर्मी ॾिसो था ॿियनि शहरनि में? सही रुगो कराची में थिए पई, ॿिए हंधि किथे सरगर्मी कोन्हे, पर इहा सॼे पाकिस्तान में थिए पई। हीउ को अकेलो क्रेडिट रुगो सिंध हुकूमत लाइ कोन पियो वञे त सिंध हुकूमत खे अहिड़ो लाचार थी पियो आहे त सिंधी ही बदमनी पिया फैलाइनि, हे धारियां भले वञनि, सिंध ते भार आहे सो घटि थिए, इहो आहे कोन। सॼे पाकिस्तान में पंजाब मां बि वञनि पिया, बलोचिस्तान मां बि धारियुनि खे पश्तूननि खे कढनि पिया, ऐं KPK में त वॾी लड़ाई पई हले, ईअं ई हे सिंध मां कढनि पिया। पर सिंध मां इहे बि रिपोर्टूं आयूं आहिनि त जोई जे पासे हितां कराची मां निकिरियो वरी जोई पासे पिया वञनि, ऐं ॿियनि ज़िलनि में खैरपुर मीरस जो बि ज़िक्र आयो आहे, फेसबुक ते पढ़ियोसीं, उते किथे माण्हू जेके आहिनि तस्वीरूं माण्हू रखियूं आहिनि त भाउ हिते अची देरा लॻाया आहिनि। जी हा, नौशर फिरोज़ में तस्वीरूं आहिनि। मलीर हलूं था ऐं मलीर मां असांजा रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई साहिब असां गॾु फ़ोन कॉल ते मौजूदु आहिनि। जी रबनवाज़, ॿुधाइजो त केतिरो कराची खे ख़ाली करायो वियो आहे अफ़गानी पनाहगीरनि खां, ऐं जेके गैर क़ानूनी पनाहगीर उते वेठल आहिनि, केतिरो इलाइक़ो ख़ाली थियो आहे, कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में कार्रवाई थी आहे, ऐं वधीक फर्दर जेको आहे उनजो प्लानिंग छा आहे? जी अज़मत, तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान खां पोइ जेके कराची जे इलाइक़े में अफ़गान कैंप जेकी 40 साल अॻु UN जे तावन सां जेको आहे उते अफ़गान हिकिड़ी कैंप लॻी हुई, जेकी अॻिते हली अफ़गान बस्ती जे नाले सां जेको आहे सो थी वई, जेकी नादरन बाईपास वेझो आहे। गुज़िरियल ॾींहं खां 3 ॾींहंनि खां जेके इहे मुसलसल ऐलान बि हलिया, ऐं पुलिस पारां जेको आहे सो इहो ऐलान कयो त बाबा इहे अफ़गान बस्ती आहे जेकी उहे ख़ाली करे जेके अफ़गान मुहाजिरीन उहे पंहिंजे मुल्क ॾांहुं जेको आहे सो कढिया वञनि। ऐं टोटल जेके उते घरनि जो जेको तादादु हुयो 3117 घर हुआ, जिन में जेको आहे सो DIG जेको ओल इरफान बलोच इहो जेको आहे दावा कई, ख़त जे ज़रिए आगाह कयो वियो त 3000 टोटल जेके घर आहिनि उन में 15680 अफ़गानी जेको आहे सो तरसल हुआ, जेके रजिस्टर्ड हुया जेके हुकूमत वटि। उन में 14296 अफ़गाननि खे वापसि मोकिलियो वियो, पर हिन वक़्त ताईं जेके 1384 अफ़गानी आहिनि उहे हिन वक़्तु अञा बि जेको आहे सो हुते मौजूदु आहिनि। सही। जंहिं गुज़िरियल ॾींहं 2 ॾींहंनि खां जेके हुते अफ़गान जेकी बस्ती खे SSP ओल जेको आहे तारिक इलाही मस्तोई जी अॻुवाणी में एंटी इंक्रोचमेंट सेल ऐं मली डेवलपमेंट अथॉरिटी गॾियल तौर ते जेको आहे सो उहो जेके घर हुया अफ़गान मुहाजिरीन जा उन्हनि खे ख़ाली करण लाइ बिल्डोज़ कयो। हिन वक़्त ताईं जेके सो टोटल जेको आहे 20 खां 25 एकड़ जेको आहे उहा ज़मीन ख़ाली कई हुई आहे, ऐं जॾहिं त पुलिस जी इहा दावा आहे त 215 एकड़ ज़मीन आहे जेकी इहा MD मली डेवलपमेंट अथॉरिटी जी ज़मीन आहे जेकी असां ख़ाली कराए रहिया आहियूं। इहा जेको मुसलसल जे जॻहनि खे जेको आहे बिल्डोज़ कयो पियो वञे।
पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार हिन वक़्त ताईं जेको आहे सो अञा संजीदा न आहे, छाजे करे त अलाह सिर्फ़ वेझो इन खां अलावा जेके M9 सुपर हाईवे वेझो जीअं सुराब ॻोठ ऐं मदीना कॉलोनी ॿियनि इलाइक़नि में जेके अफ़गान मुहाजिरीन आहिनि इन वक़्त ताईं को अहिड़ो हिकमत अमली न आहे जोड़ी वई त जेको आहे अफ़गान खे जेको आहे हुनजी नेकाली लाइ कंहिं जॻह ते जेको आहे सो गॾु कयो वञे, हुन खां पोइ हुनखे रिपोर्ट कयो वञे पंहिंजे मुल्क जे। पर जॾहिं असां हुते ज़मीनी सूरत ॾिठीसीं त अफ़गान जेके मुहाजिरीन हुया हुन सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो चवणो त असांखे जेको किराए ते जेकी गाॾियूं कयूं था इहे गाॾियूं असां जेको आहे सो पंहिंजे पैसनि सां जेको आहे सो कराए वञूं पिया, ऐं हिन जेकी 1.5 लख गाॾी किरायो वठंदी हिन वक़्तु उहे जेके 10 ट्रालर आहिनि उहे असां खां 3 खां 4 लख रुपया जेको आहे सो किरायो वरितो थो वञे। सही। अच्छा रबनवाज़, इहो ॿुधाइजो त जेको लॻभॻि 2,000 जे माण्हू अञा ताईं हुते मौजूदु आहिनि अफ़गान बस्ती में, उन्हनि खे को अल्टीमेटम वग़ैरह ॾिनो वियो आहे या उन्हनि जी तस्दीक कई पई वञे त इहे अफ़गानी आहिनि या इहे सिंधवासी आहिनि या सिंधी आहिनि? जीअं उन्हनि जे लाइ SSP ओलह जी अॻवानी में जेकी गुलशन मेमार थाणो आहे उन्हनि हिकिड़ा हिते जेको आहे पंहिंजा वॾा हिकिड़ा जेको पेनाफ्लेक्स ठाराए उन एरियाज़ में गुलशन मेमार जी हदूद में जेके हणी छॾिया आहिनि अफ़गान बस्ती जे ॿाहिरां, उन्हनि जी तस्दीक जे लाइ हुन जेको आहे सो बायोमेट्रिक बि कई थी वञे त उन्हनि जी नादरा जी शनाख़्त कई वञे ऐं त आया जेको अफ़गानी मुहाजिरीन या त जेको आहे सो पाकिस्तान उन्हनि लाइ हिकिड़ो पुलिस जो हिकिड़ो किरदारु आहे, बल्कि इन्हनि जे लाइ को हिकमत अमली न आहे जोड़ी वई त कंहिं हिकिड़े जॻह ते हिननि खे गॾु कयो वञे ऐं हिकिड़ी जॻह खां उन खां पोइ उन्हनि खे गाॾी जे ज़रिए कहिड़े ज़रिए हिननि खे पंहिंजे मुल्क रवानो कयो इन ताईं हिकमत अमली न आहे जोड़ी वई सिंध सरकार पारां। ठीकु। अच्छा मुख़्तसर ॿुधाइजो, असां प्रोग्राम जी एंडिंग में आहियूं, त हीउ जेको जीअं अफ़गान बस्ती ख़ाली थिए पई त मथां वरी हिकिड़ा ॿिया कब्ज़ागीर अची विया आहिनि, उते पोइ हिकिड़ी बाज़ार गरम थी वई आहे त बंगला वठो, पोइ 5 लख में, को 2 लखनि में, को 50,000 में, पोइ प्लाट वठो, वरी उन प्लाटनि ते बिल्डोज़र हली रहिया आहिनि, इहो छा मामिलो आहे? मुख़्तसर सिर्फ़ु ॿुधाइजो। जीअं उन्हनि इहो तक़रीबन जीअं इहो जेको अफ़गानी जेके मुहाजिरीन सां निकाल थी आहे उन खां पोइ हिकिड़ो टोलो अची हिते वेठल आहे, उन सोशल मीडिया मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते उन्हनि खे माण्हुनि खे जेको आहे सो वर्गलाए ऐं घुरायो वियो, उते जेको आहे माण्हुनि खे 5 लख 2 लख माण्हू लुटिजी विया ऐं माण्हू ते पैसा बि भरिया, कंहिं अफ़गाननि खां उहे शयूं ख़रीद कयूं, मिसाल उन खां फर्नीचर ख़रीद कयो या छत ख़रीद कई, दरवाज़ा ख़रीद कया, के माण्हू अहिड़ा माना ब्रोकरी जो जेको किरदारु अदा करे थो असां तव्हांखे घर वठी था ॾियूं, इन में जेको आहे सो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां माण्हू आया, उन्हनि जेको आहे घर वरिता, उन्हनि इस्त्रे जे ज़रिए माना लिखी छॾिया असांजा घरनि, पर केतिरा ई माण्हू आहे जेके हिन टाइम जेको आहे लखें रुपया उन्हनि खां लुटिजी विया, फुरिजी विया आहिनि, ऐं उहो हिन वक़्तु माण्हू बेयारो मददगार रोडनि ऐं रस्तनि ते वेठल आहिनि ऐं उन्हनि चयो त असां ज़ुल्म ज्यादती थी आहे, असांखे धोखे में घुराए हिते जो त मुफ़्त में घर था ॾियूं, पर हिन वक़्तु जेको आहे सो हिकु तरफ़ पुलिस जी कार्रवाई आहे, पुलिस साहिब जी, ॿिए तरफ़ असांजा पैसा बि लुटिजी विया, घर बि न मिली सघियो। ठीकु आहे, वरी महिरबानी नवाज़ मसूद साहब। ॾाढा क़ादिर रांडो साहब, तव्हांखे लास्ट क्वेश्चन, धारी आबादगारी खे कीअं रोकजे? हीउ जेको माण्हू अचनि था ऐं हितां हुतां पोइ हुन खां पोइ वरी उहे माण्हू असांजे सीने खे, हिन धरतीअ जे सीने खे वेही चीरनि था, कीअं रोकजे? साईं इहो सरकार जो गवर्नमेंट जो कमु आहे। जी हा। ऐं सुवाल रुॻो अफ़गान पनाहगीरनि मुहाजिरनि जो न आहे। जी हा। हिते जेके बि सुप्रीम कोर्ट जेको ॾिनो हो रोड मैप ॾिनो हो त बाबा 40 लख गैर कानूनी रहंदड़नि, उहे गैर कानूनी रुॻो अफ़गानी कोन्हनि, मुख़्तलिफ़ मुल्कनि खां आयल रुॻो कराचीअ में 40 लख, या त सुप्रीम कोर्ट ग़लति थी ॻाल्हि करे, जी हा, ऐं असां जूं लॉ एजेंसियूं जेके आहिनि उहे थियूं ग़लति ॻाल्हि कनि, भला न त उन्हनि जी जेका रिपोर्ट आहे 40 लख गैर कानूनी रहंदड़ उहे क्रिमिनल आहिनि, त उन्हनि में पश्तो न बि आहिनि, पठान बि आहिनि ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ बि आहिनि, सभिनी खे सिंध मां कढण जी ज़रूरत आहे। इहो गवर्नमेंट जो कमु आहे, का बि पार्टी नथी कढी सघे, को बि ग्रुप नथो कढी सघे, इहो सरकार ई कढी सघे थी ऐं इहो कानूनी तरह उनखे कढी सघनि था। जांच कनि, जेको गैर कानूनी आहे, जंहिंजो शनाख़ती कार्ड न आहे या डॉक्यूमेंट पूरा न आहिनि, उनखे ॿाहिरि कढंदा अचनि, हिननि जूं पंहिंजूं मसइलतूं आहिनि। सही, बिल्कुलु। तव्हांजी वॾी महिरबानी ॾाढा क़ादिर रांडो साहब। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वही।